रब साईं यो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के फरमायो त जेको भी तोके असा नाज़िल कयो थसे यो मानुन ताई पहुंचा। पो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जी जिंदगी में जेके भी अहकाम नाज़िल थिया, जेके भी हुक्म नाज़िल थिया, सब पहुंचायई। पोजा ज़ाहिरा तबलीग जी रस्ते में रुकावटूं थींदियूं आहिनि, उन्हनि में कमियूं कोताहियूं थींदियूं आहिनि। उन्हीं जे करे त माण्हुनि जे ख़ौफ़ जे करे मतां हक़ न ॿुधाए सघे माण्हुनि खे। उन्हीं जे करे अल्लाह साईं फरमायो त जेको तोखे ॾिनो अथसि उहो माण्हुनि ताईं पहुचा। यानी माण्हुनि वग़ैरह जेके तोखे दुश्मनी करनि उन्हीं खां तूं न ॾुज, बल्कि उन्हीं सां तूं पहुचाए। व इल्लम तफ़ल फमा बल्लग़्त रिसालत, जेकॾहिं तूं उन्हनि खां न पहुचाई यानी माण्हुनि खां ॾुजी पई, ख़ौफ़ थी पियो, छो त काथे काथे अहकाम ॿुधाइण जे करे इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे। जीअं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के में मुशरिकीन मक्का के दीन ॿुधायो त अल्लाह हिकु आहे, उहो वहदहु ला शरीक लहू आहे, उन्हीं जो को भी पुट वग़ैरह ना है, न उन्हीं जी धी आहे, न उन्हीं जा को रिश्तेदार आहे, उहो ही अकेलो अल्लाह आहे। जॾहिं उन्हनि खे इहा शइ चए त हू दुश्मन थी पिया, ज़ाती दुश्मन, जान जा दुश्मन थी पिया। एसि ताईं जो हर हिकु चवे पियो त मां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के कत्ल कयां, अलियाज़ बिल्लाह। हर हिकु इन्हीं में लॻल हुयो त मूंखे इहो फ़ख्रु महसूस थिए। अबू जहल हुयो, मुग़ीरा हुयो, या ॿिया जेके भी हुया, ख़ुदि हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु साहबी उहो ख़ुदि चवे थो त जॾहिं मक्के पाक में असां सभिनी गॾिजी इहो फ़ैसिलो कयोसीं त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका इहा दावत ॾियनि था, नुबुवत जी दावा कई आहे, इन्हीं खे असां ख़त्म कयूं। पोइ उन्हीं खे ख़त्म करण जे लाइ असां मशवरा कयासीं त कीअं ख़त्म कजे, छो त जेकॾहिं असां इनखे क़त्ल कंदासीं त असांजे मथां दियत लाज़िम थींदी ऐं खूनारेज़ी थींदी। जेके आहिनि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जा उहे ॿियनि सां विढ़ी पवंदा, खून जे करे जंग थींदी। पोइ उन्हीं जे करे इहो फ़ैसिलो कयो थिए त मुख़्तलिफ़ क़बीलनि जा हर हिकु क़ौम मां जुदा जुदा माण्हू घुराए पोइ उन्हनि खां इहो कमु करायूं तां त उहे इहो सम्झंदा त असां कंहिंखां बदिलो वठूं, कहिड़ी क़ौम खां वठूं। इन जे करे हर हिकु क़ौम वारो हर हिकु इहा चए पियो त इहा मूंखे फज़ीलत मिले। अहिड़ी नियत सां हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मां बि इन नियत सां निकितुसि त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़त्ल कयां। पोइ उन्हनि जो रस्ता, उन जा घट, उन जा काथों गुज़र थिए, पोइ उन्हनि जे कढ लॻंदो हुअसि काथे बि मूंखे मिलनि त इहो मर्तबो मां हासिल कयां। हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु वफ़ात जे वक़्तु रोई पियो। साहबनि अर्ज़ु कयो, पुटनि अर्ज़ु कयो, साईं छो था रहो, तव्हां त कलमो भरियो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो ऐं तव्हां इस्लाम क़बूल कयो, अॻियनि गुनाहनि जी माफ़ी मिली वई, रो छो था, छाजे करे? हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त मूं ते टे हालतूं थियूं आहिनि। हिकु त इहा हालत हुई जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में ऐलान कयो नुबुवत जो, त उन वक़्तु मां इहा कोशिशि कयमि त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमिलो मां कयां, मां ई क़त्ल कयां, मूंखे इहो फ़ख्रु महसूसु थिए, मूंखे इहो एज़ाज़ मिले। जेकॾहिं मां उन वक़्तु मरी वञा हा त सिधो सो जहन्नम में हुजां हा, ॿियो को रस्तो ई न हो, छो त उहो अल्लाह जो नबी हो, सचो हुयो, सचाई ऐं अमानत उन जी मशहूर हुई। हिकु त वक़्तु इहो गुज़रियो मुंहिंजे मथां। ॿियो वक़्तु उहो गुज़रियो जॾहिं मां इस्लाम आनिया पियो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मजलिस में आयुसि त मूंखे मुंहिंजो इस्लाम क़बूल थिए। पाण फरमायो त हथ मुबारक ॿाहिरि कर, हथ मां ॾेई करे पोइ हिते मोटी वियुसि। इन जे करे मोटायुसि हथ ॾेई त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चयूं त असांजे जेके अॻियां गुनाह आहिनि सभु माफ़ थियनि त पोइ मां हथ वधाईंदुसि, जेकॾहिं अॻियां गुनाह बरक़रार आहिनि त पोइ मां हथ न वधाईंदुसि। पोइ हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तूं इस्लाम आंदो त अॻियां गुनाह सभु ख़तमु थी विया, हाणे नई ज़िंदगी तुंहिंजी शुरू थी वई, इन जे करे तूं हथ वधाए, तुंहिंजा अॻियां गुनाह सभु ख़तमु आहिनि। पोइ उन जे करे हथ वधायुसि त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैअत कयमि, इस्लाम क़बूल कयुसि।
त एतरी मोहब्बत थी वई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जो पंहिंजे पीउ माउ हर शइ खां मथे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुई उन्हीअ में फिदा थी वियुसि। जेकॾहिं मूंखे उन वक़्तु मौत अचे हा सिधो समुझ मुंहिंजे लाइ जन्नत हुई, ॿियो को रस्तो ई न हुयो, छो त सभु गुनाह माफ़ थी विया ऐं मोहब्बत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हुई। ऐं हाणे टियों वक़्तु आहे जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया में हलिया विया, हाणे इहा ख़बर न आहे त मुंहिंजो मौत ईमान ते थिए थो या नथो थिए, इन जे करे मां रोवां थो। पोइ इहे हुया साहबा किराम। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमायो या इहो रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक, ए नबी पाक जेको तो ते नाज़िल कयो थियो उहो तूं उन्हनि खे ॿुधाए। पोइ मुशरिकनि खे मके पाक में ॿुधाए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾिनी, अकेलाइप में ॾिनी, घुराए करे इज्तिमा में ॾिनी, इनफरादी ॾिनऊं। ईअं थींदो आहे त उनखे दावत ॾियण जे करे उन जूं रुकावटूं थींदियूं आहिनि, दुश्मनी वधंदी आहे। जीअं इन्हनि मके वारनि जी दुश्मनी वधी त पोइ वल्लाहु यासिमुक मिनन्नास, त अल्लाह साईं चए थो जेको माण्हुनि खां तूं ख़ौफ़ करे थो, माण्हुनि खां ॾुजे थो पियो, वइलम तफ़ल फमा बल्लग़्त रिसालत, याने मता इन में कोताही करे जेको तोखे नाज़िल कयो अथसि, जेको तोखे असां अहकाम ॾिना अथसि, मता इन में का कोताही थिए माण्हुनि जे ख़ौफ़ जे करे न ॿुधाए सघे त ज़ाहिर आहे माण्हुनि जे ख़ौफ़ जे करे, हुकूमत जे करे 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 माण्हू अहिड़ो ऐलान न करे सघंदो आहे, अहिड़ो हक़ न चई सघंदो आहे त मता मूंखे इहे क़तल करनि। त हिते बि इहा ई शइ थिए, मता उहो तूं अहकाम न ॿुधाए त वल्लाहु यासिमुक मिनन्नास, असां ई तोखे माण्हुनि जी हिफ़ाज़त खां बचाईंदासीं। जॾहिं इहा आयत नाज़िल थी त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ॿ टे सहाबी हूंदा हुआ, हज़रत मिक़दाद हुयो या हज़रत ॿियो सहाबी हुया, ॿ सहाबी अक्सर करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते पहरो ॾींदा हुआ, छो त काफ़रनि जे करे दुश्मननि जे करे हिफ़ाज़त कंदा हुया। जॾहिं इहा आयत नाज़िल थी वल्लाहु यासिमुक मिनन्नास, अल्लाह साईं फरमायो माण्हुनि जी शर खां मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। पोइ हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नुबुवत जो अञा वधाए छॾियो ऐं जेके सहाबी सगोरा चौकीदारी ॾींदा हुआ, हिफ़ाज़त कंदा, उन्हनि खे चयो त तव्हां घर हलिया वञो, हाणे अल्लाह मुंहिंजी पाण हिफ़ाज़त करे थो पियो। माना ख़ौफ़ ॿियो ख़तमु थी वियो माण्हुनि जो, सिर्फ़ु रब साईं जो ख़ौफ़ ई रहियो। ऐं टियों वरी थियो त वञे अञा माण्हू मथां वधीक दुश्मन थियनि, काफ़र आहिनि, इहे त मुस्लमान थिया जेके असांखे हिफ़ाज़त करनि था, पर काफ़र अञा वधीक दुश्मन थींदा। अॻिते अल्लाह साईं फरमायो वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, अल्लाह साईं फरमाए थो हिदायत ई न थींदी क़ौम काफ़रनि खे, जेके तुंहिंजा दुश्मन आहिनि उन्हनि खे हिदायत ई न थींदी, काफ़रनि खे हिदायत ई नसीब ई न थींदी, छो त उन्हनि जे करे अल्लाह साईं फरमाए छॾियो ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावा व लहुम अज़ाबुन अलीम, याने उन्हनि जे दिलनि ते मोहर लॻी वई, उन्हनि जे अखियुनि ते मोहर, उन्हनि जे कननि ते मोहर, जेका बि उन्हनि खे अखि नज़र अचे पई, याने सिर्फ़ु ज़ाहिरी ॾिसनि पिया पर उनखे गौर फ़िक्र न करनि पिया, उन्हनि जे अखियुनि जे मथां परदो, दिलि जे मथां परदो अची वियो, उनखे ॻाल्हि नसीहत वारी न ॿुधिजे पई, ऐं उन खां अलावा कननि ते बि परदो, याने उहे ॿुधनि ई न पिया, छो त मके पाक में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सहाबा किराम काबतुल्लाह में क़ुर शरीफ़ ॿधंदा हुया, पढ़ंदा हुया, त इन्हनि खे पंहिंजे कननि में आङुरियूं विझनि या कननि में कपह विझी करे जीअं क़ुर शरीफ़ जो आवाज़ न पुॼे, या सहाबा किराम जो असांजे कननि ते आवाज़ न पुॼे, अहिड़े नमूने सां अल्लाह सां उन्हनि खे मोहर हणी छॾी, उन्हनि जे दिलि ते, कन ते, अखि ते, टई उज़वा जेका अहम आहिनि उन्हनि ते उन्हनि जो आवाज़ ई न पुॼे, पोइ उन जे करे उनखे हिदायत ई न थी। हिदायत उन खे थींदी जेको इन्हनि टिनि उज़वनि खे सही नमूने सां इस्तेमालु कंदो, अखि सां गौर फ़िक्र करे, रब जा नज़ारा ॾिसे, रब जूं कुदरतूं ॾिसे जेके आहिनि, ऐं दिलि सां उन में सोच वीचार करे, कननि सां उहा नसीहत ॿुधे, तॾहिं उन जे मथां असरु थींदो। जेकॾहिं इहे टई उज़वा बेकार थी विया त इंसान बि सम्झो त बेकार आहे, का हिदायत उनखे नसीब न थींदी। हिन मदरसे में अल्हम्दुलिल्लाह तुलबा इकराम फारिग़ थिया आहिनि, अनवारुल क़ुरान मां मौली साहब ख़िदमत कई आहे, उस्ताद पढ़ायो आहे, अल्हम्दुलिल्लाह उनखे मुबारक हुजे, उनजी पीउ माउ खे मुबारक हुजे, तालिब इल्म खे मुबारक। ये जेके हाफ़िज़ थियनि था, अल्लाह साईं इन्हनि जो एज़ाज़ एॾो रखियो आहे, इकराम एॾो रखियो आहे, जो इन्हनि जे पीउ खे उते जन्नत में हिकु सोनो ताज पारायो वेंदो, अहिड़ो ताज हूंदो जंहिंजी रोशनाई सिज जी रोशनाई खां मथे हूंदी। ये जेको दुनिया जो सिज आहे इहो त हिकिड़ो आहे, पर इन खां कई हिसा मथे हूंदी उनजी। ऐं हीअ तालिब इल्म जॾहिं पढ़नि था पिया त इन्हनि जे पेरनि जे हेठों
मलाइक जेके हिन रहमत जा पर विसाइनि था पिया। हिकिड़ो मौली साहब बलूचिस्तान जो उहो ॿुधाए पियो त असांजो उस्ताद हुयो, उस्ताद असांखे चयो त तव्हां पंहिंजे जुतियुनि में कोका न हणंदा कयो, ख़ासि करे उते इहे पाईंदा आहिनि या के अहिड़ियूं जुतियूं आहिनि उते अफ़गानिस्तान में या बलूचिस्तान या पेशावर जे इलाइक़े में उहे पाईंदा आहिनि पहाड़नि जे करे, त उन्हनि जे हेठो लोह जो कोका हूंदा आहिनि या लोह जा नेल लॻल हूंदा आहिनि, जीअं घोड़नि खे हणंदा आहिनि अहिड़े नमूने सां उहे जुतियुनि खे हणंदा आहिनि त पहाड़ जे करे उहे जुती घसे न, उन जे करे उहे हेठो हणंदा आहिनि। पोइ उस्ताद चयो त तव्हां इहे नरम जुतियूं पायो, छो त मलाइकनि खे तकलीफ़ थींदी, तव्हां लोह जी जुती पाईंदव त मलाइक तव्हांजे पेरनि जे हेठों जेके हिन पर रखनि था पिया उन जे करे उन्हनि खे तकलीफ़ थींदी। यानी रब साईं उन्हनि खे ॾेखारींदो हूंदो, पोइ हू बुज़ुर्ग अहिड़े नमूने सां तालिबनि खे सम्झाए पियो। ईअं ई चयो अथऊं जे हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह उस्ताद अलानो साहिबु ख़ैरपुर जो हुयो, उन इहो अर्ज़ु कयो त साईं असां फ़क़्र वरदा आहियूं, ॻोठ मां मानी वरदा आहियूं, शहर मां कहिड़े कहिड़े घर मां केरु घर मां ख़बर न आहे त हू अक़ीदे जो कहिड़ो आहे, कीअं हे के माण्हू मशकूक आहिनि के कुझु आहिनि। हाणे इहो वठूं या न वठूं, असांजो इरादो आहे त पंहिंजे मदरसे में मानी कयूं। हज़रत साईं वॾनि फरमायो त हर हिक जो ख़ैरु बंदि न कयो, हर हिक खे अलाह साईं ताक़त जे मुताबिक़ ख़ैरु ॾिए थो, को हिकु मानी ॾिनी, के 5 मानी ॾिनियूं, के वधीक ॾिनियूं, के थोरियूं ॾिनियूं, ऐं हर हिक जो रिस्क थोरो थोरो ॾियणु उहो बि अलाह वटि क़बूल आहे, उन जे करे उहे ॾियनि था, उन्हनि जो ख़ैरु क़बूल पवे। ॿिए नंबर त इहा आहे त जॾहिं उहा मानी कंहिं बि अचे थी, पोइ गोश्त हुजे, मच्छी हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, रखियल हुजे, बासी हूंदी, तालिबुल इल्म वटि ईंदी त उन जे मथां मलाइक पर घुमाए छॾींदो आहे, ज़हर उन जी ख़तमु थी वेंदी आहे ऐं उहा पाक साफ़ थी वेंदी आहे, तंहिंजे करे उन जो असरु न थींदो तालिबनि ते। इन जो इहो रिस्क बंदि न कयो, यानी एॾियूं फज़ीलतूं अचनि थियूं तालिबनि जूं, तंहिंजे करे तालिबनि सां ताउन हुजणु खपे, उस्तादनि सां ताउन हुजणु खपे। ज़ाहिर आहे हीअ बि इंसानु आहे, इंसान खे पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि, घर जूं ज़रूरतूं, बीमारी आहे, सीमारी आहे, जीअं हर हिकु इंसान खे पंहिंजी ज़रूरत पवे थी, लटो आहे, कपिड़ो आहे, बीमारी आहे, सीमारी आहे, ॿार बचा आहिनि, उस्ताद खे बि ईअं हूंदी आहे, तालिबुल इल्म खे बि ईअं ई आहे, तंहिंजे करे तव्हां उन्हनि सां ताउन कयो। हिकु त छोकिरनि जो ताउन थिए, ॿियो पैसे जो बि ताउन थिए, तव्हां त उहो मदरसो हमेशह क़ाइम ऐं दाइम थिए, ऐं ॻोठ वारनि जे मथां इहो तव्हांजो मदरसे वारनि जो एहसान आहे जो हिन मदरसे में रही करे तव्हांजा ॿार बि पढ़ाइनि था ऐं तव्हांखे दीन जी तालीम बि ॾियनि था पिया, ऐं उन जे करे ॻोठ वारनि जे मथां हक़ आहे त उन जो ताउन करनि, माली ताउन, जानी ताउन, सभु कुझु करनि। जानी ताउन यानी ॿार पहुचाइनि उते मदरसे में, तालीम हासिल करनि, मदरसो आबाद, ॻोठ आबाद, मस्जिद आबाद बि ॻोठ आबाद। जेकॾहिं मस्जिद मदरसो वैरान थी वियो त क़ुर शरीफ़ जी तालीम बंदि थी वई त पोइ रब साईं जो अज़ाब अची सघे थो, तंहिंजे करे नंढा ॿार पढ़नि था पिया, उन सां ताउन कजे। दुआ आहे त अलाह साईं हिन इदारे खे क़यामत आबाद फरमाए, जेके बि ताउन करनि था अलाह साईं उनजे रिज़्क़ रोज़ी में बरकत, ईमान में सां बरकत अता फरमाए। उस्ताद तालिब जेके पढ़नि था अल्लाह साईं उन्हनि जे इल्म में, अमल में, सेहत में बरकत अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अल्लाह या रहमान या रहीम या अहद या समद या बदीउस समावात वल्लज़ी ज़ुल जलाल वल इकराम ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन अस्तग़फिरुल्लाहल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। ऐं मुंहिंजा रब साईं असांखे उहे भलायूं नसीब फरमा जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तोखां घुरियूं। उन शर फितने फसाद को, बीमारियुनि को, तकलीफ़ुनि को, आज़माइशुनि को महफ़ूज़ फरमा जंहिंखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी। ऐं मुंहिंजा रब साईं हिन इदारे में जेके तालिब इल्म पढ़ी आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे वधीक इल्म पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। उस्ताद जेके ख़िदमत करनि था अल्लाह साईं उनजी ख़िदमत क़बूल फरमा। अल्लाह साईं हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमा। जन भी ताउन कयो अल्लाह साईं उनजे रिज़्क़ रोज़ी में बरकत, ईमान में, अमलन साल में बरकत अता फरमा। अल्लाह साईं दुनिया भी सोनी, आख़िरत भी सोनी अता फरमा। पंहिंजी रज़ा पंहिंजो ताल्लुक़ नसीब फरमा। या अल्लाह साईं असांखे उहे भलायूं नसीब फरमा। या अल्लाह साईं जन भी चयो आहे अल्लाह साईं उन्हनि जी हाजतूं पूरी फरमा, जेके न चई सघिया आहिनि उनजा जाइज़ मक़सद पूरा फरमा। रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा, ईमान में, अमल साल में बरकत अता फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन आमीन रहमतिक या अरहमर राहिमीन।